बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हां सभिनी खे पंहिंजे चैनल ते भलीकार थो चवां। दोस्तों मां तव्हां लाइ टेक्नोलॉजी हवाले सां मालूमाती वीडियो खणी ईंदो आहियां। अॼु बि तव्हां लाइ हिकु मालूमाती वीडियो खणी आयो आहियां। दोस्तों हिन वीडियो खां पहिरियां मां तव्हांखे PI कॉइन जे बारे में हिकु वीडियो ठाहे ॾिनो हुयो त PI कॉइन जे अकाउंट कीअं खोलिजे। अॼु उनजे यूज़ेज ऐं उनजे विथड्रा जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिन खे इस्तेमालु कीअं कजे ऐं हिन मां पैसा पाकिस्तान में विथड्रा कीअं करे सघजनि था। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां मां तव्हांखे गुज़ारिश कंदो हलां, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, उन सां गॾु घंटी जे बटन ते बि क्लिक करियो त जीअं मुंहिंजो ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों अचो त हलूं था पाण वीडियो जी तरफ़। हिन वक़्तु तव्हां पंहिंजे मोबाइल ते जेका एप्लीकेशन इंस्टॉल करे चुका आहियो, इनखे मध्य तव्हां दोस्तनि ते हिकु दफ़ो रिफ़र कयो ऐं इहा एप्लीकेशन तव्हां 24 कलाकनि में सिर्फ़ु हिकु टाइम पंहिंजे मोबाइल ते खोलींदा करियो त जीअं तव्हांजो अकाउंट एक्टिव रहे ऐं बिटकॉइन PI कॉइन खे ख़बर पए त तव्हां मशीन न पर रोबोट न पर तव्हां इंसान ई आहियो जेके तव्हां हिन अकाउंट खे इस्तेमालु करे रहिया आहियो। ऐं हिन अकाउंट जी PI जी क़ीमत तक़रीबन 5 खां 10 रुपया पाकिस्तानी थी सघे थी, जेका अॻिते हली करे हज़ारनि ताईं पहुची सघे थी। जॾहिं त हिन जी विथड्रा जो प्रोसेस पाकिस्तान में जेको आहे सो मार्च खां तवक़ो आहे त मार्च 2021 में तव्हां इन खे विथड्रा करे सघो था। तेसि ताईं मार्च ताईं तव्हां हिन खे एक्टिव रखो। रोज़ाना जे बुनियाद ते तक़रीबन 0.22 जेके आहिनि पर हवर में तव्हांजी अर्निंग थिए पई। 10 खां 12 डॉलर PI जेके आहिनि तव्हांजा डेली अर्निंग थिए पई। जेकॾहिं तव्हां हिन खे डेली अर्निंग कंदा रहंदव त मार्च ताईं तव्हांजा हज़ारे में PI थी सघनि था, जिन खे तव्हां केतिरा ई हज़ार पाकिस्तानी तक़रीबन लख रुपया तव्हांजा थी वेंदा, जेके तव्हां हिन खे डेली इस्तेमालु कंदा रहंदव। त दोस्तों जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त पंहिंजी राय कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾियो ऐं असांजो वीडियो अॻिते ॿियनि दोस्तनि सां बि शेयर करियो।